ही बैत त उन्हनि खे नज़र ईंदो जेके बैत सम्झंदा। मुंहिंजा दोस्त, अकुल ऐं इल्म जो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं अणपढ़ियल जाॾो किताब रखंदे चवंदो लीकूं हन, पर जे पढ़ियल जाॾो रखंदे त सिट पढ़ी ॿुधाईंदो त ही कुझु लिखियल आहे। जेकॾहिं हिंदी ॿोलीअ में लिखियल आहे त सिंधी पढ़ण वारो हिंदी छा ॼाणे, चवंदो अलाए अंगुड़ियूं मुंगड़ियूं लिखियूं पयूं हन। पर जे हिंदीअ वारे जाॾो सिंधी रखंदे हू चवंदो त अलाए छा लिखियल आहे। मुंहिंजा पीउ जेको पटी पढ़ियल हूंदो पढ़ी उहो ई ॼाणंदो, ॿिए जी जाइ कान्हे का। पीउ जो रस्तो उहो ॿुधाईंदो जेको या त पीउ जो दर जो पांधीअड़ो हूंदो या पांधीअड़नि सां पंहिंजो दामन ॻंढण वारो हूंदो। छो त आशिकनि जो इहो ई मैसेज आहे त या रहो पिरियनि वटि या कर पिरियनि जी पचार। मुंहिंजे पीर सजण साईं जो इहो ई पैगाम आहे त प्यार वारी ज़ुबान, मोहब्बत वारी ज़ुबान, इश्क वारी ज़ुबान खणी हलो, अहिड़ी खणी हलो जीअं मुंहिंजे मदीने जे मीर दुनिया खे पंहिंजे नीह सां मोहे छॾियो। या रहो पिरियनि वटि या कर पिरियनि जी पचार। इन्हनि ॿिन्ही खां धार शलका दिर कंहिंखे न करे। अल्लाह वारनि जे कलाम खे तूं बैत न सम्झ, पहिरीं उन सुणे जी ज़ुबानी ॿुध। सुणे लतीफ़ फरमायो जे तो बैत भाइयां ओचरिया इन इल्म ते बावर न कर, इन इबादत ते बावर न कर, इन सजदन ते बावर न कर। हिकड़ी निगाह उन लईन शैतान जे तरफ़ खणी वञ। उन सजदन में घटि कान कई हुई, इबादत में घटि कान कई हुई, उन सभु कुझु कयो हो, ज़र्रे ज़र्रे ते सजदो कयो हो। रुॻी मुंहिंजे पीर जे सुञाणण में ग़लती कई, रब चयसि निकिरी वञ। पूरो कुरान गवाह आहे। ये फ़कीरानी महफ़िल आहे, फ़कीराना जुमला मिलंदा। मुंहिंजा पीर कंहिंजी बि दिल आज़ारी न थींदी, छो त अल्लाह जे वलियनि जे ग़ुलामनि जी महफ़िल जो नालो ई ऑपरेशन हूंदो आहे। ऑपरेशन जो मक़सद छा हूंदो आहे? कोई बि डॉक्टर कॾहिं मरीज़ खां नफ़रत न कंदो आहे। जेको मरीज़ खां नफ़रत कंदो आहे उनखे डॉक्टर सॾाइण जो हक़ ई न आहे। मरीज़ खां नफ़रत न कबी आहे, मर्ज़ खां नफ़रत कबी आहे। मर्ज़ खे कोरे कढी करे मरीज़ खे चङो भलो कर त हुनखे ख़बर पवे, हा अघारो जेको मूंखे ज़ैतून कड़ो पियो लॻे, अघारो जेको मूंखे अंब कड़ो पियो लॻे, अंब कड़ो कोन हो, ज़ैतून कड़ो कोन हो, पर मूंखे बुखार हुयो जंहिंजे करे मूंखे कड़ो पियो लॻो। हुनखे अहिड़ी पैरासिटामोल जी हिकिड़ी सीरप या हिकिड़ी गोरी खाराए छॾीसि, बुखार ख़तम थी वेंदो। पाणे चवंदो हा अंब बि मिठो आहे, ज़ैतून बि मिठो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मर्ज़ खां नफ़रत कयो, मरीज़ खां नफ़रत न कयो। कंहिंखे घटि वधि न चओ, घटि वधि न ॻाल्हायो। अगरि घटि वधि ॻाल्हाईंदो केरु तव्हांजी ॿुधंदो? न न, उनखे मरीज़ सम्झो, मरीज़ सम्झी हुनजो इलाज कयो। इंशाअल्लाह सिहतयाब थी करे हो पाण बि मुंहिंजे पीर जे इश्क में नचंदो। अल्लाह जे कामिल वलीअ जो दर्श ॿुध। पाण फरमायो जे तो बैत भाइयां से आयतूं आहीन, जे तो बैत भाइयां से आयतूं आहीन, नियो मन लाइन पिरियां संदे पार दे। नियो नियो वठी वञी मन लाइन। सुणे लतीफ़ फरमायो ही जेके तूं बैत थो समझी, इहे बैत न थई, पर जीअं जीअं पढ़ंदो वेंदे, जीअं जीअं ॿुधंदो वेंदे, इहे नियो मन लाइन। तुंहिंजो मन मना दिल, तुंहिंजे दिल खे छिटे करे पीर जे पार सां मिलाए छॾींदई। वेठो त हिन मोहम्मद हाशिम खरर जे ॻोठ में हूंदे, पर अखड़ियूं ॿूटींदे ईअं महसूस कंदे त मुंहिंजे महबूब जी रहमत मुंहिंजे मथां वसी रही आ। मां मोटी साॻी जॻह ते थो अचां। कहिड़ी जॻह ते? जेको तव्हांखे ॾसियुमि त क़बर में बि मुंहिंजो महबूब मदीने जो घोट ईंदो, पर कंहिं ईंदो पीर
खे केर सुञाणंदो जे जो हिन दुनिया में मुझे महबूब सां दिल जो ताल्लुक़ गंढियल हूंदो। मां नथो चवां हाणे तूं रुगी थोरो पंहिंजे दिल वारी दरिया खे खोल त मां सुहिणे रब जो क़ुरान करीम तिलावत करे तुंहिंजे दिल खे महकायां ऐं बहकायां। मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीरीअ जो नालो केॾो न प्यारो आहे। खुदा जो कसम करें सच्चाई सां सोच त हिन पूरी दुनिया जे अंदर पुरखुलूस मोहब्बत वारी आहे मां। केर आहे? मां। अमड़ चओ तॾहिं बि चप हिक ॿिए खे हिकु दफ़ो चुमी ॾींदा। मां चओ तॾहिं बि इहे तुंहिंजा चप हिक ॿिए खे हिकु दफ़ो चुमी ॾींदा। अम्मा नंढड़ो बचिड़ो चवंदो न उथंदे अम्मा हिकु दफ़ो चप हिक ॿिए खे चुमी ॾींदा। अमड़ हिकु दफ़ो चप हिक ॿिए खे चुमी ॾींदा। पर मुंहिंजे दिल पर मदीने जो नालो वठंदे त तुंहिंजा चप ॿ दफ़ा पंहिंजे पाण में हिक ॿिए खे चुमी ॾींदा। वठी ॾिस नालो चओ मोहम्मद। चओ त सही मोहम्मद। पंहिंजे चपल जे कैफियत ॾे निहार त तुंहिंजा चप हिकु दफ़ो था हिक ॿिए खे चुमी ॾियनि या ॿ दफ़ा चुमी था ॾियनि। मुंहिंजे महबूब जो पाक इस्म ई अहिड़ो आहे जो मुंहिंजा दोस्त दुनिया इंतहा प्यार समझंदी आहे अमड़ जो, मगर मुंहिंजे महबूब जो रुगी इस्म मुबारक ई हिकु अमड़ त छा पर लखे अमड़ जे प्यार खां वधीक। मुझे मदीने जे घोट रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में मुझे महबूब जो हिकिड़ो गुलाम अची हाज़िर थियो आहे। केर हाज़िर थियो आहे? दा गला गला केर हाज़िर थियो आहे? वडेरे जो ताक़त नौकर ईंदो, रईस जो ताक़त नौकर ईंदो, पर मुझे मदीने जे वारे घोट जे दरबार में गुलाम ईंदो आहे। गुलाम आयो आहे रुगी उन ॾींहुं न आयो आहे, हमेशह मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में वेहंदो आहे। कमु कहिड़ो कंदो आहे? केॾी महिल मुंहिंजे महबूब खे वुज़ू कराईंदो आहे, केॾी महिल मुंहिंजे पीरीअ खे पाणी भरे ॾींदो आहे, केॾी महिल मुंहिंजे दिल पर मदीने जे घोट जे लाइ मिसवाक खणी ईंदो आहे। मुंहिंजे आका जे ख़िदमत में हूंदो आहे, हूंदो त सदाई आहे, पर अॼु जीअं आयो आहे सदाई ईंदो आहे त ॿिए नमूने सां ईंदो आहे, मुड़कंदो ईंदो आहे। पर अॼु मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में हाज़िर थियो आहे। मुंहं ते मुड़क नाहे, उहा जिस्म में ख़ुशी नाहे, मुंहं ते मायूसीअ जा आसार, ॾुख जा आसार। वक़त तग़य्यर वजहुहू वनहल जिस्मुहू। हुन जे मुंहं ते ॾुख जा आसार हुया, हुन जो जिस्म कमज़ोर कमज़ोर पियो लॻे, ईअं पियो महसूस थिए त मानी खाई कोन आयो आहे, कमज़ोरी नुमाया लॻी पई आहे। मुंहिंजे महबूब मदीने जे घोट उन पंहिंजे ग़ुलाम जे चेहरे ॾे निहारे करे फरमायो, ओ ज़ैद जी मुंहिंजा महबूब, अॼु मां मुस्तफ़ा निहारियां थो त तुंहिंजे चेहरे में हिकिड़ो ॾुखारी कैफ़ियत आहे, तुंहिंजे जिस्म में हिकिड़ी अजीब क़िस्म जी कमज़ोरी आहे। मां मुस्तफ़ा जे हूंदे तोखे छा थियो आहे? रोई चवे तो आका रात सॼी रात हिकिड़ो दिल में ख़याल आयो, उन ख़याल खे पचाईंदे पचाईंदे सॼी रात नेणनि जी निंड हराम थी वई आहे। ओ मुझे महबूब जे मथा कलमे पढ़ण वारा मुसलमान गौर कर, मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती, तोखे असांखे फिक्रा तैयार न रुसे, तोखे असांखे फिक्रा ज़ाल न रुसे, तोखे असांखे फिक्रा त दोस्त न रुसे, पुट न रुसे, पर हिकु आशिक खे फिक्रा त दुनिया भले रुसी वञे न रुसे त हिकिड़ो मदीने जो घोट न रुसे।
उन मुझे महबूब जे गुलाम अखिड़ मां नीर हारींदे मुझे महबूब के चयो त मुंहिंजा पिरी सॼी रात हिकड़ी ॻाल्हि जेॾी महिल दिल जे दिमाग़ जे मथां आई आ मुझे नेणन जी निंड हराम थी वई आ सॼी रात मुंहिंजा महबूब उन परेशानीअ में गुज़ारी थम मुझे महबूब फरमायो ओ ज़ैद रोई छो थो परेशान छो थो थी तुझे आॾो निहार रहमत लिल आलमीन जी ज़ात वेठी आ पंहिंजो अंदरो खोल त सही पोइ ॾिस त सही मुझे खुदा जे रहमत जो जोश जोश खुदा जे रहमत जो हूंदो ज़ाहिरी सॼो तरीक़ो मुझे मदीने जे घोट जो हूंदो आशिक खे जॾहिं पंहिंजे महबूब जे तरफ़ खां तसल्ला मिली हाणे अखियुनि जा ॻोढ़ा उघी छॾियईं नॉर्मल थी वेही करे चई मुंहिंजा महबूब अर्ज़ इहो आहे रात जंहिं वक़्त में इशा जी नमाज़ पढ़ी पीरीअ जो दीदार करे अञा पंहिंजे बिस्तरे ते वेठुसि त मौत यादि अची वियो दिल में ख्याल आयो त कुल नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे सभु कंहिंखे दुनिया छॾणी आहे आऊं बि कुराड़ो हां हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे मथां बि मौत खे अचणो आहे मौत यादि आयो जेॾी महिल मौत यादि आयो वरी क़बर यादि आई क़बर मां बि निकितुसि मौत जे घड़ीअ मां बि निकितुसि पर जेॾी महिल क़यामत याद आई पिरी तुझे शफात वारी याद करे क़यामत मां भी निकरी वियुसि पर जेडी मल जन्नत जा मंजर याद आया त हे जिस्म कमजोर थी वियो सॼी रात निंड को न आई मुझे आका मुर्की पुछो त मौत जड़ी दुखी घड़ी भी तो कढी छड़ी चे मुझा महबूब पक हुई त पिरी ईंदो कलमो पढ़ाईंदो पिरी ईंदो ऐं कलमो गला गला पिरी ईंदो ऐं कलमो अल्लाह अकबर सुभान अल्लाह मुझो पिरी ईंदो कलमो पढ़ाईंदो जेडी मल मुझा महबूब कबर याद आई उन मल भी पक हुई त फरिश्ता एतरो पुछंदा त मन हाज़र रजुल ई पिरी केरा मां पुछंदुसि कोन त महबूब चवंदो परे थियो ई मुझो गुलाम वरी जेडी मल क़यामत जी घड़ी याद आई बेशक सिजनेज़े जे बराबर हूंदो ज़मीन टपी टामो थी वेंदी हर इंसान पघर में पियो बुॾंदो पर मुंहिंजा पिरी उते लिवाउल हम्द वारो झंडो याद आयो मुंहिंजा महबूब तुंहिंजी शफ़ाअत याद आई उते भी यकीन थियो त पिरीअ जे सदके बेड़ो पार थींदो हिक सहाबीअ जी सोच ॾिसजां कंहिं भी जगह ते इएं कोन चई त निमाज़ूं कंहिं जगह ते इएं कोन चई त कुरान कंहिं जगह ते इएं कोन चई त ज़कात हज रोज़ो न मुंहिंजा दोस्त हुनखे काई नेकी यादि कोन हुई हर जगह ते इएं चई त मुंहिंजो महबूब ईंदो जंहिंजे सदके मुंहिंजो बेड़ो पार थींदो छो त मुंहिंजा दोस्त आशिक खे मञाइण ॾाढो सवलो आहे यादि रखी छॾिजां अल्लाह खे मञाइण एतिरो त सवलो आहे अब्बे खे मञाइण ॾुखियो अम्मा खे मञाइण ॾुखियो पुट खे मञाइण ॾुखियो मिट खे मञाइण ॾुखियो दोस्त खे मञाइण ॾुखियो मां तो चवां त दुनिया जे हिक हिक खे मञाइण ॾुखियो आहे मगर मुंहिंजे ख़ुदा खे मञाइण ॾुखियो न आहे मुंहिंजो ख़ुदा सभिनी खां वधीक मञाइण सवलो आहे पर शर्त कहिड़ो आहे शर्त रुगी हिकिड़ो आहे कहिड़ो रब्बूरी झाइण सवलो वा मिठा रब्बूरी झाइण सवलो आरुगो पादुगीचीअ में पाए अदा पाजी मकी रुगी मार रब्बूरी झाइण सवलो आपिरी रब्बूरी झाइण सवलो आरुगो पादुगीचीअ में पाए अदा पांदगीचे में पाए पो मेरे वठी लज पालो मोहम्मद परवर के परिचाए अदा
पांजे गिच्चीअ में गटिड़ो पाए पांजे पाण खे गुनहगार समझी करे अल्लाह के सगड़ो करे पोचो मुझा मौला ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है या रब कुछ भी है लेकिन तेरे महबूब की उम्मत में है ओ मुझा करीम रब जड़ा आयो तहड़ा जी आयो ती गुनहगार सही खतादार सही बदकार सही मगर मुझा मौला तुझे पिरीअ ते कलमो पढ़ियो तो पंहिंजे यार जे सदके मुआफ़ फरमा इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थींदो मदीने वारे यार जे सदके में मां अर्ज पे कयो मुझा दोस्त मुझे मदीने जे घोट जे गुलाम सहाबी आम माण्हू नाहे दुनिया जा करोड़े वली गौस कुतुब गॾजन हिक सहाबी जे कदम जे दस जे बराबर नाहिन सहाबा उहे जंहिंखे मुंहिंजो मदीने जो घोट जन्नत जूं टिकेटूं विरहाए ॾियण वारो उन सहाबा सॼियूं ज़िंदगियूं जंगनि में गुज़ारियूं बच्चा कुर्बान कयूं जानियूं कुर्बान कयूं पर जॾहिं पिरीं थो पुछे त मौत के कीअं टारियई ईअं कोन चयईं त नफ़लनि में इबादत में चयईं पिरीं इहा पक हुई त मुंहिंजो महबूब ईंदो कलमो पढ़ाईंदो महबूब ईंदो ई कलमो गाला गाला महबूब ईंदो ई कलमो पढ़ाईंदो इन घड़ीअ ते इन घड़ीअ जे लाइ तसव्वुर पक्को कंदो कर ईमान पक्को रखंदो कर छो त घड़ी आहे ई इहा पहिरीं स्टेज फर्स्ट इंप्रेशन इन लास्ट इंप्रेशन पहिरें माण्हू कंहिं बि मुश्किल घड़ीअ मां निकिरी वियो त बाक़ी दुनिया जी काई घड़ी हुन जे आॾो कान ईंदी हिन दुनिया ऐं आख़िरत जे दरमियान में हिकिड़ो ही जहान आहे हिकिड़ो हू जहान आहे दरमियान में सिर्फ हिकिड़ो साह जो सॻो आहे अगर सॻो हले थो त ही जहान उहो सॻो बंदि थिए त हू जहान दरमियान में फासिलो त सिर्फ हिकिड़े सॻे जो आहे जेको हली रहियो आहे हले थो पियो त ही जहान आहे बंदि थी वियो त हू जहान आहे बंदि थियणो बि ज़रूर आहे इहा महल अचणी बि ज़रूर आहे पोइ छो न तूं पंहिंजी तयारी अॻु में करे चई छॾी त उहा घड़ी अचे त मन मुंहिंजो पिरी मुंहिंजे मथां हुजे छा कयां क़ुरान थो चवे त मूंखे पढ़ आशिकनि जा शेर था चवनि त असांखे पढ़ अल्लाह अकबर हिकु पंजाबी शेर ज़हन में चयो त कंहिं आशिक उन मौत जे घड़ीअ खे ॾिसी पोइ माण्हुनि खे छा चयो उनखे जंहिं फिक्र नाहे तव्हां मुंहिंजे लाइ फिक्रमंद न थियो चयो छो जंहिंजो जंहिंसां तालुक हूंदो आहे उहो उनखे कॾहिं बि कोन छॾींदो आहे मुराद अली शाह पंहिंजे आशिक खे कॾहिं कोन छॾींदो कायम अली शाह पंहिंजे आशिक खे कोन छॾींदो ज़रदारी खान पंहिंजे आशिक खे कोन छॾींदो ओ चरिया ॿुधाए सही जेकॾहिं तूं बि पंहिंजे महबूब खे कोन छॾींदे त पोइ मदीने वारो साईं कीअं छॾींदो हे दुनिया जा बेवफा माण्हू वफ़ा कंदा हू वफ़ादार पिरी बेवफ़ा कंदो अल्लाह 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 सोच मट रुगी ख़याल मट पिरी तोसां गॾु हिकु आशिक कहिड़ी गाह कई त जेॾी महिल उहा घड़ी ईंदी त छा थींदो ॿियनि खे दर्स ॾेई छा थो चए शाला सिरां दी महबूब आवे शाला सिरां दी महबूब आवे शाला सिरां दी महबूब आवे वक्ते नज़ा दे वक्ते नज़ा दे कलमा पढ़ा अल्लाह हक मुझा महबूब वक्ते नज़ा दे कलमा पढ़ावे शाला सिरां दी आशिक चवे तो शाल मुंहिंजी उहा मरण जी घड़ी अचे इज़राइल भी मथों बीठो हुजे त मुंहिंजो महबूब मदीने जो साईं बि हुजे इज़राइल चवे त साह कढां मदीने जो साईं चवे तरस पहिरीं मां पंहिंजे ख़ुदा गुलाम खे कलमो पढ़ायां पोइ भले अहिड़ो मौत खपई त दिल में ही शेर यादि करे निंड में बि पढ़ंदो कर ओ शाला सिरां दी
महबूब आवे शाला सिरां दी, महबूब आवे वक्ते नज़ा दे, वक्ते नज़ा दे कलमा पढ़ावे शाला सिरां दी। जॾहिं आशिक दाह कई त कंहिं मजने पुछुसि त ॿुधाए भला जे उन घड़ीअ मुंहिंजो महबूब तुंहिंजे अंगण ते अचे त पोइ तूं छा कंदे? छा थो चवे? कदमां ते उहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा। अल्लाह अल्लाह। कदमां ते उहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा। जेतो पिरी जे हिकु दफ़ो मुंहिंजे अंगण ते अचे कदमनि ते किरी पवां पंहिंजे पिरीअ खे परे को न छॾियां। कदमां ते उहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा। हिकु वारी आका हिकु वारी ढोलण, हिकु वारी आका साडे बेड़े अल्लाह अल्लाह अल्लाह। जदों खुदा जो कसम मुंहिंजो महबूब भले हिकिड़ो दफ़ो बि अंगण ते कोन छॾींदुसि पिरीअ खे। पंहिंजे पिरीअ जे कदमनि में किरी पवंदुसि, अर्ज़ कंदुसि त महबूब कंहिंजे सहारे छॾे थो। कंहिंखे कंहिंजो सहारो, कंहिंखे कंहिंजो सहारो। असां गुनहगार खे सहारो आहे मदीने वारे मीर जो, ॿियो कोई सहारो कोन्हे दोस्त। उन पिरीअ जो सहारो रख। ख़ुदा जो कसम ही सभई सहारा टुटी वेंदा पर मुंहिंजो महबूब कोन छॾींदो। जीअं दुनिया में सभु छॾे वञनि अमड़ कान छॾींदी आहे, ईअं आख़िरत में सभु छॾे वञनि पर मुंहिंजो महबूब कोन छॾींदो। अल्लाह जी ज़ात उन पिरीअ सां इहो पेच कढण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन आशिक वीचारे उन पिरीअ जे उन मंज़र खे ॾिसी दाहूं पे कयूं। कदमां ते उहदे झुक झुक में पैसा मिन्नता करे सा जावण न दे सा। एक वारी आका हिक वारी ढोलण, हिक वारी आका अंगण साडे आवे शाला सिरां दी। महबूब आवे शाला सिरां दी, महबूब आवे वक्ते नज़ा दे, वक्ते नज़ा दे कलमा पढ़ावे शाला सिरां दी। अल्लाह अकबर। याद कर हिन फ़कीर ॻाल्हि पे कई उन पंहिंजे महबूब जे सहाबीअ रसूल हज़रत ज़ैद जी जे ओ मुंहिंजा महबूब मौत जी घड़ी याद आई उहा किरास कयमि। कीअं किरास कई? मुंहिंजा पिरी पक हुई त मुंहिंजो दिलबर ईंदो कलमो पढ़ाईंदो।
कबर जी घड़ी याद आई ओ मुझा पिरी उहा भी किरास करे छजम कीअं किरास कयई ओ मुझा महबूब पक हुई त जॾहिं मुझो पिरी कबर में ईंदो मलाइक पुछंदा मन हाज़र रजुल हिन जवान खे सुञाणी थो पक्का तञा जवाब कोन ॾींदुसि मुझो पिरी चवंदो त ही मां मुस्तफा जो गुलाम ज़ैदा ओ मुझा दिल पर जॾहिं क़यामत जी घड़ी याद आई बेशक भयानक घड़ी हुई लेकिन अल्लाह जो क़ुरान याद आयो सभई नफ्सा नफ्सी कंदा एक महबूब मोहम्मद अल्लाह जे दरबार में पेशानी झुकाईंदो को खुदा फरमाईंदो त महबूब जन्नत मुंहिंजी आहे हाणे उम्मत तो मुस्तफा जी आहे ओ पिरी वठंदो वञो जन्नत में मोकिलींदो वञो।